नाज़रीन ट्रांसमिशन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जी पिया साहब सभिनि अॼु इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे जी जो जॾहिं बजट पेश थियणी हुई सिंध असेंबली जे अंदरि प्राइम मिनिस्टर साहब बि हिते कराची जे अंदरि मौजूदु हुया ऐं सुबुह जो सिंध इलेक्ट्रॉनिक मीडिया सां जो हिकिड़ो इंट्रेक्शन जे नाले में हिकिड़ी रखियलु हुई उनमें मूंखे बि उन्हनि जी महिरबानी जो इनवाइट कयो हुयो। ऐं उते जेका गुफ़्तगू थी उन साॻी गुफ़्तगू ते जेके इशूज़ हुया उहे साॻिया इशूज़ जेके आहिनि अॼोकी जेका बजट स्पीच आहे उनमें बि उनजो रिफ्लेक्शन असांखे नज़र अचे थो। वज़ीर आला सिंध जेका आहे पंहिंजी जेका तक़रीर कई आहे उन तक़रीर में पंहिंजी कोरोना जे हवाले सां जेके गंभीर चैलेंजिस जो ज़िक्र कंदे हुन चयो आहे त कुझु हल्का मजलिस शूरा में 2010 में जेका अरिड़हीं आइनी तरमीम मंज़ूर थी हुई उनमें फेरफार जूं ॻाल्हियूं कनि पिया। यकीनन इहो पाण सिलसिलो ॿुधंदा रहूं था उन हवाले सां गुफ़्तगू हलंदी रहे थी पई। पीपुल्स पार्टी खे उन ते ख़दशात आहिनि। हिन वक़्तु मुल्क जे अंदरि ही हिकिड़ो वॾो डिबेट आहे। ही सभु मां सवेर जेको तव्हांखे चयो त अंगनि अखरनि जी जेका गुफ़्तगू आहे उहा पंहिंजी जाइ ते ही मुल्क जा बुनियादी मामलनि ते जेको गुफ़्तगू हले थी पई उनमें मौजूदा हुकूमत जो रवैयो जेको आहे उहो ॾाढो गैर संजीदा आहे। गैर संजीदगी जो हिन मां अंदाज़ो कयो त मुल्क जी समूरी क़यादत जेका 2008 जी असेंबलियुनि में चूंडिजी आई ऐं उनखां अॻे जेका सेनेट जे अंदरि मौजूदु हुई कुझु पार्टियुनि बाइकाट कयो 18 चूंडनि जो जंहिंमें मौजूदा वज़ीर आज़म इमरान ख़ान जी पार्टी बि शामिल हुई। पर इमरान ख़ान जी पार्टी जीअं त 2002 जे चूंडनि में का एॾी वॾी हो कोन हुई इमरान ख़ान साहब पंहिंजी सीट खटे सघियो हुयो तंहिंजे लाइ उन्हनि जो सेनेट में एॾी का नुमाइंदगी न हुई। पर जमात इस्लामी JUI वारनि बाइकआउट त कयो हुयो 8 जे चूंडनि जो पर उनजी रिप्रेज़ेंटेशन सेनेट जे अंदरि मौजूदु हुई। त पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून जमात इस्लामी JUI MQM उनखां पोइ अवामी नेशनल पार्टी पोइ शेरपाऊ जी पार्टी पोइ जेको आहे पंहिंजो होॾां असांजो जेको आहे अचकज़ई साहब वारनि बाइकआउट कयो पर उनजो माण्हू सेनेट में हुयो उन्हनि जी नुमाइंदगी हुई। ऐं मेंगल साहब जी पार्टी ऐं मेंगल साहब जी पार्टी हुई अलाए न हुई पर हली पंहिंजो ही जेके मालिक ऐं पंहिंजो हासिल वारा आहिनि उन्हनि जी पार्टी सभिनी पार्टियुनि गॾिजी जेको आहे कंसेंसस सां 18वीं तरमीम मंज़ूर कई ऐं हिकिड़ो दुनिया जे अंदरि वॾे में वॾो ॾुखियो कमु जेको हूंदो आहे आइन साज़ी हूंदो आहे। बिल्कुलु छाकाणि त उहो कंहिं बि रियासत जो सभ खां बुनियादी ऐं सभ खां वॾो कानून हूंदो आहे। ॿिया सभु जेके कानून हूंदा आहिनि उहो आइन जे दायरे जे अम्ब्रेला जे अंडर में ई ठहणा हूंदा आहिनि। तंहिंजे करे जेका इहा एक्सरसाइज़ थी उन एक्सरसाइज़ में तव्हां ॾिसो त 3-4 मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि पंहिंजो हुआ। मिसाल तौरु वली ख़ान जो पुटु जेको असवद यार ख़ान वारा अवामी नेशनल पार्टी वारा ऐं पंहिंजो जेको आहे पंहिंजो नेशनल पार्टी बलोचिस्तान वारा उन्हनि जो छिक छिकां हुई त वधि में वधि प्रौंछ लाटा न में मिले। क्यू लीग वारा जेके हुया ऐं नून लीग वारा उन्हनि जो वधि में वधि ज़ोर इहो हो त मर्कज़ मज़बूत थिए। मूंखे यादि आहे हू जेको आहे क्यू लीग वारनि जो जेको हूंदो हुयो वकील जेको तमामु मशहूरु जेको आहे सीनियर वज़ीर कानून बि रहियो आहे मुशर्रफ जे ॾींहंनि में मूंखे हुन नालो हाणे शायदि वीचारा डेथ करे वियो आहे ॾाढो पढ़ियो लिखियो माण्हू हुयो त उन्हनि जो इहो हुयो। ॿिए तरफ़ असांजूं मज़हबी तंज़ीमूं हुयूं जंहिंजो सॼो इहो ज़ोर हुयो त वधि में वधि उनमें इस्लामाइज़ेशन जो जेका नुक़्ता आहिनि उहे शामिलु थियनि।
सो आइन साज़ी हिकिड़ो ॾुखियो कमु हूंदो आहे ऐं उहो वरी कंसेंसस सां थिए, इहो त सही सोने ते सुहागो हूंदो आहे। पर इमरान ख़ान हू जेको सॼो जेको प्रैक्टिस आहे उन सॼी हुनजी उन सॼी खे पुठी ॾेई यूनिलेटरली हुन पंहिंजा कमु शुरू करे छॾिया। आइन जे अंदरि वाज़े लिखियलु आहे त भई आइन जे अंदरि त NFC जेका नेशनल फाइनेंस कमीशन आहे उहा कीअं ठहंदी। हाणे उहा आइनी तरमीम खां सवाइ हुननि जेको आहे AJK खे उनमें शामिल करे छॾियो आहे। ओ भाई इहो मुमकिन न आहे आइनी तरह ते। अॼु मूं प्राइम मिनिस्टर साहिब खां बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में सवाल कयो त मूं चयो साईं हीउ छा पियो थिए। जॾहिं IJK जी रिप्रेज़ेंटेशन क़ौमी असेंबली में कान्हे, बिल्कुल पाकिस्तान जी सेनेट में कान्हे का, फाटा खे त वरी बि फाटा वारा इलाइक़ा उनखे त तव्हां क़ौमी असेंबली में सीटूं ॾींदा हुया। बिल्कुल तव्हांखे जेकॾहिं ॾियणी आहे त तव्हां इब्तिदा उतां कयो। न, छाकाणि त हिननि खे इहो करिणो आहे त जेको पैसो सूबनि ॾे वियो आहे, प्रोविंशियल ऑटोनॉमी ॾे वियो आहे, ही ऑटोनॉमी जे ख़िलाफ़ जेको आहे असांजो मौजूदा जेको सेटअप आहे, वफ़ाक़ी हुकूमत कंदड़ जेको बि दोस्त वेठा आहिनि असांजा, उनमें PTI जी सरकार चइजे या कोalition सरकार चइजे, जेका बि चइजे, उहे पाकिस्तान जे अंदरि जेको 71, 72, 75 सालनि जो जेको ही एक्सरसाइज़ आहे, जंहिंजे करे ही ऑटोनॉमी जो मसइलो हुयो, जंहिंजे करे पंहिंजो बंगाली असां खां जुदा थी विया। ऑफ कोर्स हुननि चयो पिए त असांखे ड्यू राइट ॾियो। बंगाली उहे माण्हू हुया जिन पाकिस्तान ठाहिण में सभ खां वॾो किरदारु हुयो। 40 जी करारदाद शेर बंगाल पेश कई हुई लाहौर में। वॾी मूवमेंट अवामी सतह जी जेका आहे उहो हिननि इलाइक़नि में थोरी हुई। ही जेको पाकिस्तान मौजूदु आहे, हिते को पाकिस्तान जी हिमायत में का अवामी मूवमेंट कोन हुई। पाकिस्तान जॾहिं ठहियो पए उन वक़्तु बि पंजाब जे अंदरि यूनियनिस्ट पार्टी जी हुकूमत हुई। KPK जंहिंखे हाणे चऊं था, जंहिंखे अॻे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविंस चवंदा हुआ, उहा खान गफ़ार खान जे भाउ डॉक्टर साहब जी हुकूमत हुई। बलोचिस्तान तॾहिं अञा सूबे वारी हैसियत ई कोन हुई, सिर्फ़ु कलाह जी रियासत हुई। सिंध जे अंदरि तोड़े जो GM सैयद ऐं पंहिंजो अयूब खोड़ो साहब ऐं ॿिया इन तरह जा असांजा जेके अॻवान हुया, उहे मुस्लिम लीग जो हिसो हुया। पर अवामी सतह ते को वॾा हो थींदा हुजनि, पाकिस्तान जी हिमायत में को माण्हू सतह ते का मूवमेंट हुई, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मूवमेंट हुई त उहा बंगाल जे अंदरि हुई। असां बंगालियुनि खे उहो राइट न ॾिनोसीं, नुक़सान पातोसीं। हेॾे वॾे अरसे ताईं पैरिटी 1 यूनिट जे बुनियाद ते हलाए असां जेको आहे उन्हनि जा हक़ खाधा। इहा ॻाल्हियूं हाणे हर को मञे थो। अरे भाई जॾहिं मञो था त उनखां पोइ जेको ॿियो स्टेप आहे त हाणे त उनखे रेमेडी मां उन मां जान छॾण लाइ उनजी रेमेडी ॾे वधो। उहो रेमेडी में वञण लाइ तव्हां ॾिठो इहो थियो, मुशरफ जे ॾींहंनि में तमामु ख़राबु सूरत हाल थी वई। बलोचिस्तान जे अंदरि तमामु वॾो हो थी वियो, अकबर बुक्टी जी शहादत थी। ऐं उनखां पोइ जेका उते अपराइज़िंग वधी, होॾां वधी वई ॿियनि इलाइक़नि में। उनखां पोइ मुल्क जो समूरी सियासी क़यादत वेठी, उन्हनि मुतफ़िक़ा तौर ते इहो चयो त भई थोरो प्रोविंशियल ऑटोनॉमी जो थोरो हिकिड़ो फेज़ जेको आहे उहो स्टेप अॻिते वञिजे ऐं सूबनि खे थोरो पंहिंजे पेरनि ते बीहारणु रखिजे। हाणे वारणी तरमीम हिननि खां मंज़ूर न आहे। हुकूमत बीठी आहे, अॼु अक़लियत में शामिल थी वई। जॾहिं 4 मेंबर जेको आहे अख्तर मेंगल जा निकिरी विया त हुकूमत अॼु मेजॉरिटी में न आहे। हुकूमत खे मेजॉरिटी न आहे। नो कॉन्फिडेंस मूव अॼु अचे त अंग अखर हुकूमत वटि पूरा न आहिनि। अॼु
हुकूमत करण लाइ इमरान ख़ान जे PTI जी जेका वज़ारत, इमरान ख़ान जी वज़ारत उज़्मा खे जेका हुकूमत सां आहे उन जा अॼु अंग खर पूरा ठाहिया ऐं हे वरिता आहिनि आइन सां, जंहिंजे लाइ 2/3 मेजॉरिटी खपे ॿिन्ही ऐवाननि में। उन सां हथ चुरांद कंदा वरिता ऐं NFC जंहिंमें इहो अरिड़हीं तरमीम में NFC में लिखियो वियो हो त सूबनि जो हक़ घटाइबो न, ॿियो जेको बि NFC ईंदो उनमें सूबनि जो हक़ वधाए सघिजे थो, घटाए नथो सघे, उन खे उनमें फजिंग मिलियो। उहो भाई जेको वफ़ाक़ जो हिसो आहे उनमें अॻे फाटा खे वफ़ाक़ पैसा ॾींदो हुयो न, त वफ़ाक़ खे त अॻे ई फाटा खे वफ़ाक़ ई मैनेज कंदो हुयो न। हाणे जेकॾहिं उहो KPK जो हिसो थियो आहे नंबर 1, त उहा पॉपुलेशन एड थी आहे त ऑटोमेटिकली KPK जो हिसो वधी वेंदो, न त वफ़ाक़ ॾे। त जेको ॻाल्हि आहे त अॻे वफ़ाक़ खे उहे पैसा वफ़ाक़ जे पूल में वेंदा हुया, त वफ़ाक़ जे पूल में त घटि ई कोन थी आहे न त चइजे त बाबा हेतिरी पॉपुलेशन वफ़ाक़ जे इलाइक़नि मां, छाकाणि वफ़ाक़ जूं टेरिटरीज़ कहिड़ियूं? वफ़ाक़ जी टेरिटरी इस्लामाबाद, फाटा जे मर्जर खां पहिरियों ॿियो फाटा, टियों गिलगित बल्तिस्तान, चौथो AJK, ये 4 टेरिटरीज़ वफ़ाक़ जूं। हाणे जॾहिं तव्हां फाटा खे KPK में ज़म करे छॾियो त उहो 4 टेरिटरीज़ लाइ जेको तव्हांखे फंड्स हूंदा हुया उनजो चौथों हिसो इहो ॾियो त पंहिंजो KPK खे, तव्हांजी ज़िमेवारी आहे, छाकाणि त उहो अॻे तव्हांजे पूल में ईंदा हुया। को लॉजिक आहे, को ॻाल्हि जो को सबबु आहे, ईअं थोरी फ़ैसिला थींदा आहिनि। सॼो ज़ोर हिन वक़्तु मां तव्हांखे इत्तफ़ाक़ सां ॿुधायां थो, इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, पर इंतिहाई अफ़सोसनाक इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त मौजूदा जेका सेटअप आहे इमरान ख़ान साहिब जो, उनजो जेको बेंट ऑफ माइंड आहे न उहो पंहिंजो आहे या पोइ जेको बि उनजो सबबु आहे उहो बिल्कुलु उहो ई आहे जेको असांजे आमिरियती हुकूमतुनि जो रहियो आहे। अॼु बि असां सां जेका हुनजी गुफ़्तगू थी आहे, सॼी सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जा सीनियर दोस्त हुते मौजूदु हुया, हुनजी ॻाल्हि हुई त भई प्रोविंशियल ऑटोनॉमी अहिड़ो वॾो मसइलो न आहे, डेवोल्यूशन ऑफ पावर वॾो मसइलो आहे। डेवोल्यूशन ऑफ पावर जो मतिलबु आहे हेठि सतह ते इक़्तिदार जी मुंतक़िली। इहो साॻियो नैरेटिव जेको अयूब खणी आयो बेसिक डेमोक्रेसी जो, इहो साॻियो नैरेटिव खणी आयो ज़ियाउल हक़ अची पंहिंजो बलदियाती चूंडूं कराए ऐं पंहिंजो मेयर ॿेयर आहे पंहिंजो इहो जेको आहे चेयरमैन रखे, इहो साॻियो सेटअप खणी आयो। मुशरफ जेको आहे उन अची नाज़िम आहे पंहिंजो हे त तमतराक सां इहे कया। भई असां कॾहिं था चऊं त इहो ग़लति आहे, असां चऊं था त तव्हां हिकिड़ो स्टेप आहे 70 साल तव्हां रखिया वफ़ाक़ वटि पावर, हाणे उहे अचनि सूबनि वटि, पोइ हेठि ज़ाहिरा म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, हेठि जेके टाउन कमेटियूं आहिनि, हेठि जेके वॾा शहर आहिनि, जीअं 70 सालनि खां वठी सूबनि स्ट्रगल करे उहे पावर वरिता आहिनि वफ़ाक़ खां, इहो वफ़ाक़ सूबनि वटि न ईंदा, सूबा बि आहिस्ता आहिस्ता उनखे डिवॉल्व करण जो टाइम त ॾियो न। 70 साल 75 साल तव्हां पाण वटि रखिया आहिनि, सूबनि खे तव्हां ॾिने, तव्हांखे 2010 में तरमीम पास कई अथव, उनखां पोइ अमल कंदे कंदे न सिर्फ़ु 10 साल कीअं उन ते अमल दरामद को पहिरें ॾींहुं को नोटिफिकेशन सां थोरी थियो, केॾा वॾा रोड़ा अटकाया विया, हिन खे अमल कंदे कंदे को 5-7 साल थिया आहिनि। त हाणे सूबनि ऐं वफ़ाक़ ऐं इन्हनि जेको असांजा जेके लोकल गवर्नमेंट इंस्टीट्यूशन्स आहिनि, इन्हनि जे विच में हिकिड़ी टग ऑफ वार आहे। भई इमरान ख़ान साहिब जेकॾहिं इहो सम्झे थो त बजाए जो इहो प्रोविंशियल ऑटोनॉमी NFC सां खेचल करे हुन जा पे सूबनि में हुनजी हुकूमत आहे, उते प्रोविंशियल पंहिंजो लोकल गवर्नमेंट सिस्टम खे बाख़्तियार बणाए ॾेखारे, असांखे ख़बर पइजी वेंदी जेकॾहिं वाकई उहो लोकल गवर्नमेंट बाख़्तियार लोकल गवर्नमेंट सिस्टम उते परफॉर्म करे थो त पोइ सिंध बि कंदो, ज़ाहिर पोइ KPK बि ऐं पंहिंजो बलोचिस्तान बि कंदो, या जेकॾहिं बलोचिस्तान जी हुकूमत जेकॾहिं उहो करे थी पई, हुनजी कोalition गवर्नमेंट आहे उते ऐं इत्तेहादी गवर्नमेंट आहे इमरान ख़ान जी, उन्हनि खे कन्विंस करे इम्पोज़ करण वारी जेका अप्रोच आहे, NFC जी जोड़जक में फेरफार, सदारती ऑर्डिनेंस जारी कराइण, इम्पोज़ करण वारी जेका अप्रोच आहे, अरिड़हीं तरमीम जे बारे में गुफ़्तगू करण, उन वक़्तु जॾहिं तव्हांजी हुकूमत जा अंग अखर बि पूरा न आहिनि ऐं तव्हां अरिड़हीं तरमीम जे बारे में ॻाल्हियूं था कयो, पोइ इम्पोज़ करण वारी जेका ॻाल्हि आहे, इहा रविश मुल्क खे अॻे नुक़सानु ॾिनो आहे न। इमरान ख़ान सम्झे थो त ही जेको आहे
पंहिंजी इमरान खान जी टीम हली वई, इक़्तिसादी टीम भी उनजी हली वई, वज़ारत ख़ज़ाना खां वठी इंफॉर्मेशन मिनिस्टर खां वठी NDMA खां वठी ॿियनि जायुनि ते जेके माण्हू वेठा आहिनि, छा दुनिया अंधी न आहे? दुनिया ॾिसे पई त PTI जी हुकूमत जेका आहे, इमरान खान जी हुकूमत जेका आहे, उनमें चूंडियल नुमाइंदनि जो केतिरो हथु आहे ऐं बाक़ी जेके असांजे मुक़्तदिर हल्कनि जो केतिरो असर सूख आहे। ज़ाहिर तंहिंजे करे ही जेका मसइलो आहे, ही मुल्क जे बुनियादनि सां खेॾण जे बराबरि आहे। ही जेका ॻाल्हि हले पई, ही ख़ान साहब उनखे ॾाढो लाइटली वठे थो। ख़ान साहब खे ख़बर न आहे तारीख़ जे अंदरि तारीख़ जे अंदरि तमग़ा बि मिलंदा आहिनि त धॿा बि लॻंदा आहिनि। तारीख़ जे अंदरि तमग़ा बि मिलंदा आहिनि त धॿा बि लॻंदा आहिनि। अयूब खोड़ो साहब तमामु वॾो माण्हू हुयो सिंध जो सियासत जो, पर 1 यूनिट जे हिकिड़े फ़ैसिले जेको आहे उनजे सॼे सियासी कैरियर जे मथां दॿो हणी छॾियो। ही मज़ाक न आहे जेका ही ॻाल्हि हले पई, ही बिल्कुलु संजीदा मसइलो आहे। मुल्क जे बुनियादनि जो मसइलो आहे, मुल्क जे बुनियादनि खे हलाइण जो मसइलो आहे। पाकिस्तान हिकिड़ो आइनी वफ़ाक़ आहे, आइनी वफ़ाक़ जे अंदरि इदारा थियनि था। ही असेंबली में कानून पास नथा करायो, इन सेंसिटिव मसइलनि ते सदर वेठो ऑर्डिनेंस कढंदो, बसि ए जेकी शामिल थी वई इनमें। इहा जेका रविश आहे मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु संजीदा रविश आहे। ही बजट जा अंग अखर पंहिंजी जाइ ते, बिल्कुलु। पर ही जेको PTI जी सरकार मुल्क जे बुनियादनि सां जेको खेॾण जी कोशिश करे पई, इहो तमामु ख़ौफ़नाक अमल आहे। यकीनन मां अॼु जेका वज़ीर आज़म सां जेका असां गुफ़्तगू कई आहे, उनखां पोइ मूंखे ॾाढी मायूसी थी आहे। ऐं मां सम्झा थो त वज़ीर आज़म साहब जा जेके उनजी जेका टीम आहे, उन खे में जेकॾहिं जेके माण्हू जेको चइबो आहे न हर जॻह ते कुझु न कुझु सेनर एलिमेंट्स हूंदा आहिनि, उहे जिते जिते वेठा आहिनि, इक़्तिदार जे ऐवाननि में जिते जिते वेठा आहिनि, मां उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त हीउ सीरियस मसइलो आहे, हिन सां ईअं न खेॾियो वञे। हीउ बिल्कुलु ईअं खेॾण जो मसइलो न आहे को। पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु पाकिस्तान जो इंटरनल मामिलो बि ख़राबु आहे। जनरल कियानी साहब एज़ आर्मी चीफ केतिरो अर्सो अॻु में कियानी डॉक्ट्राइन इहा आहे त मुल्क खे एक्सटर्नल थ्रेट न आहे, मुल्क खे इंटरनल थ्रेट आहे। ऐं उन वक़्तु जेको तव्हां हथी पिया ॾियो इन तरह जा फ़ैसिला करे, होॾां अची वेही रहियो आहे पंहिंजो अफ़गानिस्तान जो मामिलो जॾहिं सेटल थींदो त शयूं असांजे हथ में थोरी रहंदियूं। हेॾा आहे तव्हां हिंदुस्तान जे मोदी जहिड़ो हिकिड़ो अहिड़ो बदबूदार ज़हनियत रखंदड़ हिकिड़ो हुकुमरान वेठो आहे। उन वक़्तु असांखे पंहिंजे हाउस खे इन ऑर्डर रखण लाइ असांखे संजीदगी सां कमु वठिणो पवंदो, असांखे सीरियसली शयुनि खे ॾिसणो पवंदो। हीउ जेको कुझु थिए पियो, ही बजटूं ही अंग अखर, इहे सभु ॻाल्हियूं ते ॻाल्हाइबो, हिक ॿिए सां वेहबो, अॻिते पोइते थी वेंदा। पर ही जेके मामला आहिनि, इहे मुल्क जे बुनियादनि जा मामला आहिनि। तंहिंजे करे चई प्राइम मिनिस्टर साहब ऐं उनजी टीम ऐं असांजे इक़्तिदार जे ऐवान में वेठल ॿी जेका असांजा दोस्त हज़रात आहिनि, उन्हनि सभिनी खे इनखे ॾिसणु घुरिजे, छाकाणि त हीउ तमामु सीरियस मसइलो आहे ऐं अॻे असां नुक़सानु भोॻे चुका आहियूं। ऐं मुल्क जे अंदरूनी ऐं इलाइक़े जी जेका आहे ऐं ख़ुदि जेको आहे इंटरनेशनल सियासत असांखे इन तरह जे मुहिम जो जी इजाज़त नथी ॾे। असांखे समझदारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। मेराज इन ते मां ज़रूर तव्हां खां बि हाँ, पुछंदमि। इहो मंगल वारो बि अॼु इहो मामिलो थियो, अरिड़हीं तरमीम ते बि तव्हां बि प्रोग्राम कंदा रहंदा आहियो। ॾिसो, अॼु जेका फैज़ साहब जी मुलाक़ात थी इमरान खान सां, ज़रा ही जेका सूरत हाल हुई, जो माज़ी हो, वो फैज़ साहब अॻियां रखियो पए। जे तव्हां ताज़ो ई कुझु अरसो पहिरियां ताईं जी सूरत हाल ॾिसूं, जीअं हुकूमत आई वज़ीर आज़म इमरान खान जी, जेके हुकूमत में अचण खां पहिरियां जूं ॻाल्हियूं हुयूं, ऐं उनखां हुकूमत अचण खां पोइ, इक़्तिदार मिलण खां पोइ वारे इमरान खान में जिते अव्हांखे मुकमल तरह सां फ़र्क़ु नज़र अचे पियो। ईअं लॻे पियो त ही इमरान खान में का वाज़े जेका तब्दीली चइजे, उहा अगरि का आई आहे त इमरान खान में आई आहे, उनजे फ़ैसिलनि में आई आहे, उनजे काबीना में आई आहे, ऐं उन सां जेको नुक़सानु थियो आहे उहो बि असांजे साम्हूं आहे। जेसिताईं अरिड़हीं तरमीम जो मामिलो आहे,
त असां ॾिठोसीं कुझु अरसे खां पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि करे पई, बार बार इन शइ जी ॻाल्हि थींदी रही। जॾहिं कुझु अर्सो पहिरियां ई आसिफ अली ज़रदारी पारां ख़िताबु कयो वियो त उन पारां बि आसिफ अली ज़रदारी बि पोएं साल क़ौमी असेंबली में इहा ई ॻाल्हि वाज़े कई त अहिड़ी तरमीम खे थ्रेड्स आहिनि, ही कोशिशि कनि पिया। ऐं असां ॾिठोसीं जहिड़े तरीक़े सां ताज़ो ई कुझु अरसे दौरान, अगरि जीअं फैज़ साहब ॿुधायो पए त उन ते इम्प्लीमेंट थींदी त 6-7 साल जे लॻभॻि जो अरसो थियो आहे, पर असांखे हींअर नज़र आयो, हिन वबा जी सूरत हाल दौरान नज़र आयो, कोरोना वायरस जीअं ई मुल्क में आयो त हिकु सूबे सिंध सूबे फ़ैसिला वठणु शुरू कया, सिंध हुकूमत फ़ैसिला वठणु शुरू कया, चाहे पोइ लॉकडाउन वारो मामिलो हुजे, तालीमी इदारनि खे बंदि करण वारो मामिलो हुजे, या उन खां पोइ जी जेका सूरत हाल रही उहा असांखे वाज़े तरीक़े सां नज़र पए आई। जेका हिन वक़्तु रविश आहे या हिन वक़्तु जेका कावड़ आहे, गुस्सो आहे, या जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई उनजो, ऐं हिन वबा जी सूरत हाल में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करणु उनजो वॾे में वॾो कारण इहो ई आहे त हाणे शयूं बर्दाश्त नथियूं थियनि। ऐं हिकिड़ो तगड़ो फ़ैसिलो सूबे जे चीफ एग्जीक्यूटिव जी हैसियत में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह इहो फ़ैसिलो करे पिए सघियो, उन वटि इहा अथॉरिटी मौजूदु हुई, हुन इहो फ़ैसिलो कयो। उन खां पोइ असां ॾिठोसीं त केतिरी तकलीफ़ थी ऐं कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां असांखे हुकूमत गुज़रंदे असांखे नज़र आई। जो हिकु ॾींहुं अगरि वॾो वज़ीर ऐलान करे थो त उन खां पोइ असांखे राजधानी में फैसल वावडा, अली ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदे नज़र अचनि था, हालांकि उन्हनि खे कंहिं बि शइ जी, कंहिं बि बेसिक रियलिटी जी का ख़बर ई न हुई। एतिरो वञी शयूं तज़ाद में, एतिरो शयूं वञी ज़िद में पवनि थियूं जो वज़ीर आज़म इमरान ख़ान लॉकडाउन जी एतिरी हद ताईं मुखालफ़त थो करे त जो चइनी सूबनि में लॉकडाउन थी थो वञे, वज़ीर आज़म इमरान ख़ान मञण लाइ तयारु न आहे, लॉकडाउन असां बर्दाश्त नथा करे सघूं। सिंध लॉकडाउन कयो, उन जे 2 ॾींहंनि खां पोइ बलोचिस्तान, 4 ॾींहंनि खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब पारां बि लॉकडाउन जो ऐलान कयो वियो। सॼे मुल्क में लॉकडाउन आहे, वज़ीर आज़म इमरान ख़ान इन शइ खे मञण लाइ तयारु न आहे, छो त वॾे वज़ीर इहो फ़ैसिलो कयो, हिकिड़े सूबे इहो फ़ैसिलो कयो, हिकिड़े सूबे ख़ुदि मुख़्तियार थी इहो फ़ैसिलो कयो ऐं उहा शइ बर्दाश्त न पई थिए। उन ई सूबे जी तारीफ़ थी, न सिर्फ़ु हेसि ताईं पर इस्लामाबाद में वेठल जेके बि सीनियर सहाफ़ी हुआ उन्हनि पारां बि इहा शइ वाज़े कई वई। न सिर्फ़ु उहे पर जेके हुकूमती टीम में मौजूदु कुझु माण्हू हुआ उन्हनि पारां बि सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे फ़ैसिले जी तारीफ़ कई वई। उन खां पोइ असां ॾिठोसीं छा पिए थियो। कराची में सूरत हाल वाज़े आहे, जे हुकूमत दुकान बंदि कराइण पई चए त ताजिर बिरादरी सां मुलाक़ातूं थियनि पियूं, PTI जूं, GDA जूं, MQM जूं, PSP जूं, ऐं हू उन्हनि खे उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कनि पिया त वञो तव्हां दुकान खोलियो, तव्हां वञी करे कारोबार कयो। हिकिड़ो सूबो फ़ैसिलो करे थो, उन जे फ़ैसिलनि ते बजाए जो उन्हनि ते अमल कराइजे, वबा जी सूरत हाल आहे, ॾुखिया फ़ैसिला हिन वक़्तु वरिता पिया वञनि, उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई उन्हनि जी कई पई वञे। ऐं उहे असां ॾिठोसीं जहिड़े तरीक़े सां ताजिर बिरादरी जी सूरत हाल थी। ॿिए पासे असां ॾिठोसीं जॾहिं सॼी दुनिया में असांखे नज़र आयो पए काबतुल्ला बंदि हो, मदीनो शरीफ़ मस्जिद नबवी बंदि हुई, करबला मौला बंदि हुई, त उन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा उलमा इकराम आहिनि उहे कराची प्रेस क्लब में असांखे नज़र आया, उन्हनि पारां बि मस्जिदियूं खोलण जो ऐलान कयो वियो। जे कराची में डॉक्टर ॻाल्हाइनि पिया, डॉक्टर प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया, हू लॉकडाउन जो मुतालबो कनि पिया, त उन्हनि ते इहो इल्ज़ाम लॻे पियो त हिननि सिंध हुकूमत खां पैसा वरिता आहिनि। अहिड़े क़िस्म जी जेका तनक़ीद आहे, अहिड़े पंजाब जे डॉक्टरनि बि कयो, उन खां 2 या 3 ॾींहंनि खां पोइ पंजाब में, ख़ैबर पख्तूनख्वा में, सॼे मुल्क मां इहे ई सदाऊं, इहे ई आवाज़ असांखे बुलंद थींदे नज़र आया। सो ही जेका ज़हनियत आहे जंहिंजी फैज़ साहब ॻाल्हि करे पियो, इहा तमामु ख़तरनाक आहे। न सिर्फ़ु इहा जेके सुञाण धुरियूं आहिनि, सहाफ़ी आहिनि, इहे जेके शयुनि खे सम्झनि पिया, पर इहे आम माण्हुनि ते बि असरु विझे पई। हाणे ॾिसो तव्हां, इहा केॾी वॾी ख़तरनाक सूरत हाल आहे। कोरोना वायरस जी सूरत हाल थी, वज़ीर आज़म इमरान ख़ान पंजाब जा 3 दौरा करे चुको आहे, ख़ैबर पख्तूनख्वा में 2 खां 3 भेरा वञी चुको आहे, बलोचिस्तान जो दौरो करे चुको आहे। हेॾे अरसे खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़ैरनि सां पहुतो सिंध जी राजधानी कराची। काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान जे शेड्यूल में किथे बि वॾे वज़ीर सां मुलाक़ात जो को बि ज़िक्र न आहे। सूबे जो माण्हू छा सम्झंदो त तव्हां हिन सूबे खे ऑन ई न पिया कयो, तव्हां हिन सूबे जे माण्हुनि खे कहिड़ो मैसेज पिया ॾियो। तव्हां जॾहिं हिन वबा जी सूरत हाल आहे, बार बार इहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद करे सघूं था, उन्हनि जी गवर्नेंस ते इशूज़ थी सघनि था। जॾहिं शुरूआत थी पई असां उन वक़्तु ई ॾिठोसीं बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े कयो त असांजे मुल्क जो वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे, जेके उहो फ़ैसिला कंदो उन्हनि ते असां अमल कंदासीं। वज़ीर ख़ान साहिब हिते अचनि पिया,
कल्ह जी जेका सूरत हाल हुई, हालांकि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा काल्ह इजलास रथियल हुआ बजट जे हवाले सां, काबीना जो इजलास उन्हनि जो रथियल हो, पर उहो न थियो। उन्हनि न थियण जो कारण इहो ॿुधायो वियो त वज़ीर आज़म इमरान ख़ान उन्हनि ॾे ईंदो, मता वॾे वज़ीर सां या कुझु वज़ीरनि सां वज़ीर आज़म इमरान ख़ान मुलाक़ात करे ऐं सूबे में जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उन ते का ॻाल्हि ॿोल थिए। का मुलाक़ात, को शेड्यूल न थियो। ईअं वॾे वज़ीर खे का बि इन बाबति आगाही न ॾिनी वई। तव्हांजे अगरि तव्हांखे मसइलो अपोज़िशन सां आहे, तव्हांखे मसइलो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, त हिन सूबे जे अवाम कहिड़ो ॾोह कयो आहे? अचो जीअं फैज़ साहब ॻाल्हि कई पए NFC जे हवाले सां, इहा शइ वाज़े थी चुकी। पोएं साल पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा शइ वाज़े करे चुकी त फाटा जे ख़ैबर पख्तूनख्वा में मर्ज थियण खां पोइ तव्हां सूबनि जो हिसो नथा कटे सघियो। हिकु पासे त तव्हां उन्हनि खे ॾियो पिया, जेको पूल ठहियल आहे उन तहत नथा ॾियो त तव्हां पंहिंजो हिसो ॾियो, पर असांखे उहो वाज़े तरीक़े सां नज़र आयो। जेके फ़ैसिला थिया पंहिंजे तरीक़नि सां फ़ैसिला थियनि पिया। हिन वक़्तु ख़तरात वाज़े नज़र अचनि पिया, बजाए जो तव्हां उन्हनि शयुनि ते इम्प्लीमेंट करायो, उन ते हिन वक़्तु ताईं रुकावटूं एतिरियूं आहिनि। इहो आम माण्हू खे बि सम्झणु घुरिजे जो सूबो को हिकिड़ो फ़ैसिलो करे थो त उन सां केॾी तकलीफ़ थिए थी, जो सभिनी शयुनि खे छॾे इख़्तिलाफ़ असांखे वाज़े तरीक़े सां नज़र अचनि था। न सिर्फ़ु इहे, पर जे को चङो कमु बि आहे त उनखे बि उनजी बि शदीद क़िस्म जी मुखालफ़त थिए थी। डॉक्टर अगरि चवनि था लॉकडाउन त उन्हनि जी मुखालफ़त थिए थी। मेराज तव्हांजी ॻाल्हि हिते कटींदमि। नाज़रीन, असांजी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो, पर हिन वक़्तु वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। हलूं था न्यूज़ स्टूडियो।